खैरपुर मीरस मां के ख़बर ॾींदा हलूं। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा सेठारजा लॻे ॻोठ नसीर मंगनेजो जा रहवासी अॼु पाक सिंध प्रेस क्लब हिंगोरजा पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। फरियादी महमद खान फौजी, शहबान अली मंगनेजो वलद रतो, गुलबेग शहबेग वलद रतो, अता हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे भाउ रतो मंगनेजो खे 23/6/2023 तारीख़ राति जो 3 बजा क़तल करे फ़रार थी विया, जंहिंखे बाद में सुञाण करे उन्हनि जा नाला FIR में रिकॉर्ड कराया विया। जवाबदारनि जा नाला एजाज़ वलद मंज़ूर हुसैन मंगनेजो, रियाज़ वलद ॾिनल मंगनेजो, अब्दुल हलीम वलद साजन मंगनेजो, नासिर वलद महमूद कंबो पंजाबी सुञाणप तौरु कया विया। हिन वक़्तु मुंहिंजे भाउ जा कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि। वधीक फौजी महमद खान मंगनेजो दाहींदे चयो त जवाबदार बाअसर आहिनि ऐं मूंखे बि मौत मारियो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे चवनि था केस तां हथु खण न त तोसां बि उहो हशर कंदासीं जहिड़ो तुंहिंजे भाउ रतल सां कयोसीं। मुंहिंजी अपील आहे घरू वज़ीर सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर, DSP ठरी मीरवा ऐं SHO सेठारजा खे त बाअसरनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजे भाउ जे बेगुनाह थियल खून सां इंसाफ़ ॾियो। कंहिंखे अपील था कयो? IG साहब ऐं मसलो आहे बाबा। अस्सलाम वालेकुम। मां नाले महमद खान मंगनेजो अर्ज़ु कयां। मुंहिंजो भाउ रतो क़तल थियो, जंहिंखे पंजूमन वले थो 6 महीने जे 23 जे तारीख़ ऐं 24 जे राति 3 बजे क़तल थियो हुयो। उन खां पोइ हू उन्हनि जो हारी बि रहियो, नौकर बि रहंदो ऐं मुलाज़िम बि उन्हनि जो हुयो ऐं उन्हनि जे ज़मीन ते क़तल थियो हुयो।